बेबल मां होता को बात थी अचां थो। चङो भले। अम्मा काठियूं करे अचां, अदा बि शहर वियल आहे। चङो भले वञ, पर परे न वञजांइ, वेझे किथां करे अच ऐं महिल थी मोटजा। सही आहे अम्मा। अजय भला कुहाड़ी रसो खणी आणे ॾे त मां काठियूं करे अचां। अदा घर में त खाइण जे लाइ कुझु बि न आहे, जो चुल्हो ॿारियूं, तूं एतिरियूं काठियूं करे छा कंदे? ॾिस दी, सुभाणे मां शहर थो वञा, मां चवां थो त काठियूं सवायूं करे अचां, जीअं अदा खड़पेल खे को तकलीफ़ न मिले। सही थो चवी, तुंहिंजो भाउ बि जोट खपाइण वियो आहे। जे हुन जोट खपी वई त हू खाइण जे लाइ 2-3 ॾींहंनि जो वखर वठी ईंदो। तूं वञ कुहाड़ी रसो खणी अच। हा, मां कुआड़ी रसो खणी थी अचां। तूं हीअं कर त काठियूं कुझु ख़ासियूं करे अचिजांइ, छी 2-3 ॾींहं हली वञनि। जी भाई। ॻोठ मां छोकिरा विया आहिनि हलिया त वेड़े मुंहुं सफ़ा रौनक ई हली वई आहे। हूं त हा, अरे हुनजे घर बेकार लॻो पियो। हींअर ॼण रकास घुमी आहे, जो कंहिंजे घर में का खिल ई कान्हे का, ॼण ख़ुशियूं ई ख़तमु थी वयूं आहिनि। हा मां, सॼो ॾींहुं कमु कोन हुयो, पोइ वांदा हुयासीं, पोइ रांदि त कंदासीं न। मालिक बि ढकिया आहिनि, पोइ ढकणी छो न ढके? इहे असांजा ई अमाल आहिनि। हिर्स ऐं लालच छॾे कोन थी, पोइ हिक ॿिए जा रुगो वतूं था पेर कढंदा। कणो कणे खां धार थींदो पियो वञे, ख़बर न आहे वरी अलाए कॾहिं अङण मोटंदा। मोटी ईंदा मां, मागन ते ज़रूरु मोटी ईंदा, तूं बसि रुगो दुआ कर। खैरनि सां अचनि त कुझु कमाए खणी अचनि, जंहिंजो सभिनीनि खे इंतज़ारु आहे। कुझु न कुझु त आणींदा न, पोइ केतिरो था आणनि, जेको रब नसीब लिखियो हूंदो ओतिरो ई खणी ईंदा। बसि रुगो बुखनि ऐं ॾुखनि ते शुकुर ऐं सबुर कयूं। किथे असांजे ईमान खे कैंची न लॻी वञे अम्मा। अलाही न कंदो अम्मा, असां नाशुकुर छो थियूं ऐं ईमान खे क़तर कयूं? बुख ते बि शुकुर कंदासीं मालिक जो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।